सिंध में हज़ारें गुलूकार ऐं हज़ारें फ़नकार पैदा थिया, लेकिन ॿ फ़नकार अहिड़ा पैदा थिया जिन्हनि जी सभिनि गुलूकारनि इज़त कई ऐं निवड़ी करे हथ ॾींदा इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे। ऐं तमामु घणी आवाम त इज़त कंदी हुई इन्हनि जी, लेकिन जेके फ़नकार हुया तर जा ऐं जेके ओस पास जा, उहे ॿिन्हिनि फ़नकारनि जी इज़त कंदा हुया ऐं ॿिन्हिनि फ़नकारनि खे उस्ताद करे छॾींदा हुया। ऐं इहे ॿई फ़नकार तारीख़ जा हिकु वॾा फ़नकार हुया ऐं उन टाइम माज़ीअ जा ऐं हिन वक़्तु हाल जा बि तमामु वॾा फ़नकार हुया। हिकिड़े जो नालो जलाल चांडियो हुयो ऐं ॿिए जो नालो उस्ताद मंज़ूर सखीराणी हुयो। जेके सिंध जा ॿई वॾा फ़नकार हुया। जलाल चांडियो माज़ीअ में तमामु घणो पंहिंजे दौर में मक़बूल हुयो ऐं जलाल चांडियो सिंध जा जेके बि दरगाह हुया ऐं जेके बि ख़ुदा जा वली हुया, उन्हनि जो जेको आहे सो मुल्क आहे जेको वसत थिए थो ऐं कच्छ में पहिरियों तमामु घणो थींदो आहे। वस थींदी आहे त फ़सुलु थींदो आहे। पंहिंजे कलामनि में ज़िक्र कयो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो झंग झर जो ज़िक्र कयो, पंहिंजे तर जो सॼे सिंध जो ज़िक्र कयो। ऐं जलाल चांडियो पंहिंजे जंहिं तर में रहंदो हुयो उन तर जो पंहिंजो ज़िक्र कलामनि जे ज़रिए कयो। ऐं उन खां अलावा मंज़ूर सखीराणी जो जेको पहिरियों कलाम आयो हुयो, जेको तमामु घणो मक़बूल थियो हुयो, त हलिया हलिया जानी दादूअ में आ जादू। दोस्तों इहो तमामु घणो सिंध में मक़बूल थियण वारो इहो कलाम हुयो। ऐं इन खां पोइ मंज़ूर सखीराणी खे तमामु घणी पज़ीराई मिली सिंध में। ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी खे जेके बि सिंध जा फ़नकार हुया उहे उस्ताद करे ई छॾींदा हुया, छाजे करे जो उन्हनि जो इख़लाक़ ऐं एतिराम एॾो माण्हू कंदा हुया ऐं उहे किरदारु उन्हनि जो एॾो भलो हुयो जो उन्हनि खे उस्ताद करे ई छॾींदा हुया ऐं निवड़ी करे हथ ॾींदा हुया। ऐं जलाल चांडियो बि वक़्त जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो पंहिंजे दौर जो ऐं उन टाइम में जलाल चांडे जी बि माण्हू तमामु घणी इज़त कंदा हुया ऐं जलाल चांडे खे बि निवड़ी हथ ॾींदा हुया। दोस्तों इहे ॿई फ़नकार सिंध में तमामु घणा मक़बूल हुया ऐं आवाम बि तमामु घणी इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे चाहे पई ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा कलाम ॿुधी आवाम तमामु घणो जेको आहे सो झूमण ते मजबूर थी वेंदा हुया। ऐं आवाम इन्हनि फ़नकारनि जी ईअं सम्झो आशिक़ हुई, जेसिताईं मवाली माण्हू जीअं हूंदो आहे, जेसिताईं फ़नकार जो कलाम न ॿुधंदा हुया तेसिताईं उन्हनि खे ईअं सम्झो नशो हुयो ऐं उन्हनि खे मज़ो न ईंदो हुयो। इहे ॿई अहिड़ा वॾा फ़नकार हुया सिंध जा। ऐं मंज़ूर सखीराणी जेको परदेसी वारो कलाम चयो, उहो बि मंज़ूर सखीराणी जो तमामु घणो पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में तमामु घणो मक़बूल थियो, छाजे करे जो पूरी दुनिया में सिंधी ॻाल्हाईंदड़ पूरे कुंड कुणछ में मौजूदु आहिनि।